सिंध टीवी न्यूज़ सां गॾु माया अफ़शां उस्मान ऐं मां आहियां मिराज हबीब। तफ़सीली ख़बरुनि खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे कपाल मेज़बान, मेज़बानी जो राज़। ऐं हाणे तव्हां बि गुलशन मुस्तफ़ा जो हिस्सो बणिजो। बुकिंग ऐं वधीक मालूमात जे लाइ केयर मार्केटिंग नेट। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो आहे त जमहूरियत ख़िलाफ़ का साज़िश न पई थिए। नैब जो कंहिं सियासी पार्टी सां को वास्तो नाहे। मैरिट ते कंहिं ख़िलाफ़ केस कयो त हू दरगुज़र न कंदो। हू जेसि ताईं उहिदे ते आहे करप्शन ख़तम करण जी कोशिश कंदो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त जंहिंखे जेल में मोकिलणु घुर्जे उनखे सेनेट जी टिकट ॾिनी पई। क़ौम हुकुमराननि मां तंग थी पई आहे। ताक़तवर लाइ अलॻि ऐं ग़रीब लाइ अलॻि कानून आहे। ताक़तवर खे कंहिं न कंहिं तरीक़े सां इनारो मिली वेंदो आहे। हू शरीफ़ ॿारनि खे चैलेंज करे थो त जंहिं ॾींहुं हू जलसो कंदा उन जे ॿिए ॾींहुं हू उन्हनि खां वॾो जलसो कंदो। इलेक्शन कमीशन ज़ियाउल आफ़रीदी ख़िलाफ़ इमरान ख़ान जो रेफरेंस रद्द करे छॾियो। ज़ियाउल आफ़रीदी जी कैपी असेंबली जी मेंबरशिप बरक़रार रखण जो हुकुम। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। उम्मीदवारनि तरफ़ां फॉर्म जमा कराइण जो सिलसिलो जारी। कुझु देर ताईं नामज़दगी काग़ज़ जमा कराए सघिबा। फारूक सत्तार ऐं एमकेएम राब्ता कमेटी धारदार नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। फारूक सत्तार तरफ़ां कामरान टेसोरी अहमद चिनाए, फरहान चिश्ती, हसन फेरोज़, निगत मिर्ज़ा, मंगला शर्मा, संजीव परबानी, ख्वाजा सुहेल मंसूर, अली रज़ा आबदी ऐं शाहिद पाशा। आमिर खान ग्रुप तरफ़ां नसरीन जलील, किशोर ज़हरा, फरोख नसीम, आमिर चिश्ती, अमीनुल हक ऐं अब्दुल कादिर ख़ानज़ादा जा फॉर्म जमा कराया विया। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ दुजगवान सैयद खुर्शीद शाह चयो आहे त एमक्यूएम में वॾा ॾार पइजी विया। जेको इन जो पंहिंजो मामिलो आहे। एमक्यूएम में ॾार पवण सां सिंध जे अवाम ते को बि फ़र्क़ु न पवंदो। स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठि क़ौमी सलामती बाबति पार्लियामेंट कमेटी जो इजलास इन कैमरा इजलास ख़त्म। डीजीएमओ मेजर जनरल ताहिर शमशाद, खुर्शीद शाह, नवीद कमर, आफ्ताब शेरपाव ऐं ॿिया शरीक। अमरीकी धमकियुनि, ड्रोन हमलनि ऐं क़ौमी सलामती जे मामलनि ते गौर इख़्तियारनि जी ब्रीफिंग। वफ़ाक़ी घरू वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त अमेरिका पाकिस्तान जी इक़्तिसादी इमदाद रोके नथो सघे। अफ़गानिस्तान में इम्कानी जंग लाइ पाकिस्तान जी ज़रूरत पवंदी। अफ़गान जंग में कामयाबी जे इस्लामाबाद खां सवाइ इम्कान घटि आहिनि। पाक अमरीका ख़राब लाॻापनि सां ख़ितो गैर मुस्तहकम थींदो। पाकिस्तान जे दहशतगर्द जा महफ़ूज़ थाखन आहिनि। भारत पाकिस्तान में दहशतगर्द जो नेटवर्क तयारु कयो आहे, जंहिं लाइ वॾी बजट पिणु रखी आहे। कलभूषण बि मञियो आहे त भारत सीपेक खे छियो रसाड़ चाहे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इंतहा पसंदी दुनिया लाइ वॾो चैलेंज बणिजी वई आहे। ख़िते में दहशतगर्दी सियासी ऐं समाजी तवाज़ुन खे नुक़सान पहुचायो आहे। इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी रुगो मुस्लमान मुल्कनि ताईं महदूद नाहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। मुतहद न थियासीं त नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो। इसाक़दार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन वारे नैब रेफरेंस जी एहतिसाब अदालत में ॿुधणी। वाजिद ज़िया रेफरेंस में शाहिद तौर पेश असल रिकॉर्ड न हुजण सबबि वाजिद ज़िया जो बयान रिकॉर्ड न थी सघियो। अदालत असल रिकॉर्ड तलब कंदे ॿुधणी 12 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पीटीवी ऐं पार्लियामेंट ते हमले केस जी ॿुधणी। शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं शफ़क़त महमूद समेत 6 अॻवाननि जी ज़मानत में वाद करे छॾी। शीरी मज़ारी खे बेॾोही करार ॾींदे केस मां आजो करे छॾियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीटीआई अॻवाननि ते माण्हुनि खे भड़काइण जो हथ ठोके इल्ज़ाम लॻायो वियो आहे। सियासी केस ठाहिया विया। कूड़ खे साबित करण लाइ कूड़ जो सहारो वरितो वियो। सरकारी वकील अदालत में इल्ज़ाम साबित न करे सघियो। हुकूमत अदलिया खे तकरारी बणाइण चाहे थी। कंडियाली में नूरुल्ला वटि तेज़ रफ़्तार वहन जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार फोत। सुई गैस बरसां गावा शाख वटि ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर। हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। गाजी खावर रोड चिंची रिक्शा कल्ठी, ॿिनि ॿरनि जी नींग रिपोर्ट, 4 ॼणा ज़ख़्मी।
सिंध टीवी नेटवर्क तरफा रांदियुनि वारी वज़ारत जी सहकार सां शेर सिंध मराठे जे चौथे मरहले में हैदराबाद डिवीज़न जा मुक़ाबला 11 फरवरी ते मलिक सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोटड़ी में थींदा। बिरछा खैरपुर नाथन शाह भाई बांदी ॿियनि शहरनि में मल जे पहलवाननि तैयारियूं शुरू करे छॾियूं।